समारोह जो ॻोठ दोदो ख़ासकेली में ॻोठ दोदो ख़ासकेली जे नौजवान संगत पारां मच कचहरी जो शानदार प्रोग्राम रखियो वियो। मच कचहरी में आयल महिमाननि खे मच कचहरी में आदिल रमज़ान ख़ासकेली महिमाननि खे भली कार कंदे चयो, हे कचहरियूं असांजी सक़ाफ़त आहिनि। हिन कचहरी कराइण जो मक़सदु आहे त असांजे नौजवाननि खे मोबाइल बदिरां कचहरियुनि ॾे लाड़ो कराइजे। मच कचहरी में सिंध जे ख़ूबसूरत शाइर खताई थिबो, एहसास समूह, माहे लका मुस्तफ़ा, जुनून चांडियो, अली बख्श चांडियो, कुर्बान ख़ासकेली, राजा तैयब ख़ासकेली, बेदार नियाज़ ख़ासकेली, सजाद ख़ासकेली ऐं ॿियनि शाइरी ॿुधाई। जॾहिं त गहनशाह मेंगवाड़, उस्ताद नज़र मोहम्मद धोकाई, अता ख़ासकेली महफ़िल मौसीक़ी में पाण मल्हायो। मच कचहरी में SHO समारोह नूर अहमद नोहाणी, मीर हसन खोसो, नाज़ फ़कीर शाहाणी, मंसूर वसाण, शाकिर ग़ुलाम रसूल ख़ासकेली, प्रकाश राय, वसीम हैदर ख़ासकेली, हुज़ैफ़ा रमज़ान ख़ासकेली, आयान ख़ासकेली, मुदस्सिर ख़ासकेली शिरकत कई। जॾहिं त मच कचहरी जे मेज़बाननि ग़ुलाम मुर्तज़ा ख़ासकेली, अब्दुल अज़ीम, मेहर अली ख़ासकेली, वक़ार एजाज़ ख़ासकेली, मोहम्मद बचल ख़ासकेली ऐं ॿियनि आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त हे कचहरियूं क़ाइमु रहंदियूं ऐं कचहरियूं ई असांखे मायूसियुनि मां कढण जो सबबु बणिजंदियूं। रिपोर्ट करियो आहे डॉक्टर एमलाल वाघाणी। समारोह सोशल मीडिया सेंटर सिंध। दर्द जर्मान ही कोन आए थियो, पूरो अरमान ही कोन आए थियो, सोचूं कावन जी आतियूं ज़हन में चुभन, शाम तनाई मास